जेको आहे सो 3 ॾींहंनि जे लाइ सुबुह जो 9 बजे खां वठी 2 बजे ताईं कम छॾे हड़ताल कंदासीं ऐं को बि ऑफिस में कमु कोन कयो वेंदो जेसीं असांजो क़ाइद मर्कज़ी जनरल सेक्रेटरी अदगा असलनी जी बदिली जो ट्रांसफर कैंसिल नथो कयो वञे तेसीं असांजो इहो एहतियात जारी रहंदो। नेक्स्ट हफ़्ते खां पोइ जेके असांखे इंस्ट्रक्शन मथी क़यादत खां मिलंदा उन ते असां फॉलो कंदासीं। हिन प्लेटफॉर्म तां असां आपका डिस्ट्रिक्ट नुमान खान जे प्लेटफॉर्म तां असां सिक्योरिटी एजुकेशन साईं जिन खे गुज़ारिश कंदासीं त इहो ऑर्डर कैंसिल कयो वञे। डायरेक्टर साहिब खे चवंदासीं त इहो ऑर्डर कैंसिल करायो वञे। असां मिनिस्टर एजुकेशन खे इहा पुरज़ोर अपील कयूं था त असांजो जेको क़ाइद जो ऑर्डर ट्रांसफर ऑर्डर थिया उहो कैंसिल करायो वञे जीअं क्लियर मां बेचैनी ख़तमु थी वञे ऐं प्रॉपर जेको ऑफिसनि जो कमु आहे उहो जारी हले। आपका इत्तेहाद जिंदाबाद, आपका इत्तेहाद जिंदाबाद। इलाइक़नि सां नाइंसाफ़ियूं बंदि कयो, इलाइक़नि सां नाइंसाफ़ियूं बंदि कयो, इलाइक़नि सां नाइंसाफ़ियूं बंदि कयो। जारी आहे जारी रहंदी, जारी आहे जारी रहंदी, जारी आहे जारी रहंदी। साडा हक़